मुझो फॉर्म हींअर बहाल थियो आहे 16 ते 208 ते नवाब शाह मां हींअर अचां पियो उते बहाल थियो आहे ऐं 38 ते हींअर वेंदुसि सो उन करे ही मुख़्तलिफ़ दोस्तनि फॉर्म भरिया आहिनि GDA जा ॿिया बि उम्मीदवार आहिनि असीं हफ़्ते खन में फ़ैसिलो करे वठंदासीं त कहिड़े तक ते बीहंदो बाक़ी जेको तव्हां ॿुधायो मुख़्तलिफ़ ख़ानदाननि या ॿियनि भरियो आहे आउं सम्झां पियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे तर्ज़ हुकुमरानी 16 सालनि खां वठी बेईमान ऐं सिंध दुश्मन रही आहे उनजे करे उहो कहिड़े बि ख़ानदान जो माण्हू अचे रिढूं सभु ॿुथकारी छो त उहो ई बेईमानी ऐं सिंध दुश्मनी न छॾींदा ऐं हिननि खे इस्टेब्लिशमेंट सां डील तहत ते 2008 जो इक़्तिदार मिलियो ऐं अञा ताईं बि वठंदा त अचनि पर हिकिड़ो आहे सिंध खे विरहाइणु सिंधियुनि खे अक़लियतुनि तब्दील करणु ऐं सिंध खे खपाइणु इन जे सौदे में हिन खे इक़्तिदार मिले थो इन ते अफ़सोस थिए थो असां उन करे कोशिशि करियूं था पंहिंजी फ़र्ज़ अदायगी हिकिड़े क़ौमी कारकुन वतन दोस्त सोच जे करे त सिंध खे बचाइणु ऐं बेईमाननि खे भॼाइणु ऐं आम माण्हू ग़रीब जे लाइ को तदारुक करणु इंसाफ़ ऐं ईमानदारी जो माहौल पैदा करणु त हीअ जेके सरकार जूं फैसिलिटेशन सेंटर आहिनि जेके बि असांजा पुलिस एग्रीकल्चर इरीगेशन रेवेन्यू माण्हुनि इन्हनि जे ज़रिए ही पंहिंजी गिरफ़्त माण्हुनि ते खे ग़ुलाम बणाईंदा आहिनि असीं सम्झूं पिया जेके असांखे चांस मिलियो त ही सभु अवामी ऑफिसूं हूंदियूं ऐं जिते करप्शन बंदि थींदी।